वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान खान ते थियल कातिलानी हमले जी जांच लाइ फुल कोर्ट ते ॿधल कमीशन जोड़ण लाइ ख़त लिखी छॾियो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त पंजाब ऐं केपी में बंदि रस्ता खोलाइण लाइ अदलिया खां नोटिस वठण जी अपील कंदे चयो त केपी ऐं पंजाब में फितनो फसाद मार्च थी रहियो आहे। कुझु शरपसंदनि रस्ता बंदि कया आहिनि, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशान आहिनि। फसादनि खे पंजाब ऐं केपी पुलिस तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। अरशद शरीफ़ जो क़त्ल शुरूआती जांच में टारगेट किलिंग लॻी रहियो आहे। केस मां वकार ऐं खुरम खे ॿाहिरि नथो कढी सघिजे। जांच टीम रिपोर्ट ॾिनी आहे त दुबई बि वेंदी, कीनिया खां बि वधीक शाहिदियूं घुरियूं आहिनि। पाकिस्तान ॿोॾ ऐं कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तान खे माली तौर ते मज़बूत करण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दुनिया जे स्टेक होल्डर्स खे मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ अॻिते अचणु घुर्जे। ॿोॾ सबबि पाकिस्तान जो जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। मुल्क में सीड़पकारी लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे हथी वठाए रहिया आहियूं। दुनिया खे पाकिस्तान जे ॿोॾ मुतासिरनि जी मदद करणु घुर्जे। पंजाब पुलिस पीटीआई चेयरमैन इमरान खान ते थियल कातिलाने हमले जी एफआईआर जी कापी सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। 4 ॾींहनि बाद वज़ीराबाद जे थाणे ते दाख़िल केस में मौक़े तां गिरफ़्तार कयल जवाबदार नवीद वलद बशीर खे नामज़द कयो वियो। पंजाब पुलिस वाक़े जी जांच लाइ जेआईटी जोड़ण लाइ पंजाब हुकूमत खे ख़त लिखी छॾियो। ज़राइनि जो चवणु आहे त पंजाब पुलिस ख़त में जेआईटी लाइ तजवीज़ कयल 3 नाला बि घर वज़ारत ॾांहुं मोकिलिया आहिनि। पंजाब में गवर्नर राज गौर हेठि नाहे। सूबे में अमन अमान जी सूरत ख़राब थी त पंजाब में गवर्नर राज लागू करे सघिजे थो। पंजाब जे गवर्नर बलीगुल रहमान चयो आहे त पंजाब जे गवर्नर हाउस ते हमलो कयो वियो। गवर्नर हाउस ते हमला करे सुठो मिसाल क़ाइमु न पियो कयो वञे। एहतिजाज सभिनी जो हक़ आहे, पर आइन जे दायरे में थियणु घुर्जे। पीटीआई जो ॿिए ॾींहुं बि रावलपिंडी में एहतिजाज जारी। M2 मोटरवे खे बंदि कयो वियो। मुज़ाहिरीन इस्लामाबाद एयरपोर्ट ॾांहुं वेंदड़ M2 मोटरवे जा 2 ट्रैक शामियाना लॻाए बंदि करे छॾिया। रोड ते बीठल वण वढे बाहि बि ॾिनी वई। मोटरवे बंदि हुअण सबबि इस्लामाबाद एयरपोर्ट ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर रुली विया। इस्लामाबाद पुलिस पीटीआई अॻवाननि गुलाम सरवर खान ऐं ज़ुल्फी बुखारी समेत ॿियनि अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट्स हासिल करे वरिता। अली अमीन गंडापुर ऐं परवेज़ खटक इस्लामाबाद पुलिस खे अॻु घुरिबल। पुलिस इस्लामाबाद ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रोड खुलाइण लाइ वफ़ाक़ खे ख़त लिखी छॾियो। मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाई जी इजाज़त घुरी वई। माहौलियाती तब्दीली जे असरनि खे घटि करण लाइ तकड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे। मिस्र में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त विच ओभर में सऊदी ग्रीन इनिशिएटिव वारो प्रोग्राम मुनफ़रद आहे। असां पेरिस मुआहदे जी अमलदारी ते यकीन रखूं था। सूबाई वज़ीर सईद गनी इमरान खान ख़िलाफ़ कानून तोड़ण जो इल्ज़ाम हेठि कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान मुल्की न पर परॾेही प्रोजेक्ट आहे। इमरान खान खे नई जमहूरियत जी ख़बर आहे। इमरान खान नौजवाननि खे गुमराह करे रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। केपी जे ज़िले खैबर जे इलाइक़े शकास में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन फायरिंग जी ॾेवट में दहशतगर्द कमांडर लियाकत अली उर्फ शाहीन मारिजी वियो। हिकु फ़ौजी जवान सलीम खान शहीद थी वियो। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द गाइब कयल माण्हुनि जी लिस्ट में शामिल हो। वफ़ाक़ी हुकूमत सुभाणे इक़बाल डे जे मौक़े ते मुल्क में आम मोकल जो ऐलान करे छॾियो। नोटिफिकेशन जारी।
वफाकी में धाड़ेलन पारां शहीद कल DSP ऐं 2 SHO समेत 5 अलकारनि जी शहादत खे 3 ॾींहं मुकमिल। पुलिस शहीद अलकारनि जे केस में कख भञी बीणो न कयो। सिंध हुकूमत बि बिना इंतज़ामनि जे पुलिस ऑफिसरनि खे 2 सिपाहियुनि सां गॾिजी कचे में मोकिलण जो नोटिस न वरितो। पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि खे शहीद कंदड़ धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई न थियण ते घोटकी पुलिस ने मायूसी पकड़ियल। शहीदनि जा वारस बि पुलिस रवैये मां मायूस। कराची जे मच्छर कॉलोनी में टेलीकॉम कंपनी जे 2 मुलाज़िमनि जे क़त्ल वारो मामलो। गिरफ़्तार 18 जवाबदार जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। दहशतगर्दी जी अंत वारी ख़ासि अदालत जे इंतिज़ामी जज मच्छर कॉलोनी वाक़े में गिरफ़्तार जवाबदारनि खे ॿीहर पुलिस हवाले करे छॾियो। नेपरा खे इलेक्ट्रिक लाइ बिजली 51 पैसा फी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा मुल्क में बिजली जा अघ हिक जहिड़ा मुक़ररु करण जे बुनियाद ते बिजली महांगी करण जी मंज़ूरी ॾिनी। के इलेक्ट्रिक खे इज़ाफ़ी बिल सेप्टेम्बर खां नवंबर ताईं जे महीननि जे बिल्स में सार्फिन खां उगाड़ींदी। कराची में ग्रैंड हेल्थ अलायंस जो रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ एहतिजाज। सिहत खाते जे मुलाज़िमनि जी प्रेस क्लब खां सिंध असेंबली ॾांहुं वधण जी कोशिश। मुज़ाहिरीन पुलिस जूं रंडकूं टोड़े सिंध सेक्रेटरीट पहुची विया। पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में शिकतान बरक़रार। इलेक्शन कमीशन कराची डिवीज़न में मकानी चूंडुनि जे हवाले सां सुभाणे सियासी जमायतुनि जो अहम इजलास हलाए वरितो। इलेक्शन कमीशन जे इजलास में कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडुनि जे हवाले सां मुशावरत बाबति अहम फ़ैसिला कया वेंदा। इजलास में पीपुल्स पार्टी ऐं 2 जमायतुनि जा अॻुवान शिरकत कंदा। सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच जे सिलसिले में कीनिया वियल जांच टीम वापसि ॾे पहुची वई। ज़रियनि मूजिबि DIG अज़हर वहीद ऐं IB ऑफिसर उमर शाहिद ते ॿधल टीम 2 हफ़्ता कीनिया में वाक़े जी जांच कई। जांच टीम अरशद शरीफ जे क़त्ल जे हवाले सां आम शाहिदियूं गॾु कयूं ऐं बयान बि रिकॉर्ड कया। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मंज़ता लाइ एहतिजाज। मुलाज़िम सेक्रेटरीट गेट खां शराइ दस्तूर ते अची विया। इंतिज़ामिया पारां सरकारी मुलाज़िमनि खे अॻिते वधण खां रोकण जी कोशिश। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि शराइ दस्तूर खे हिक पासे खां मुकमल तौर ते बंदि करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां 6 ॼणनि जा लाश हथ। खैरपुर वेझो फसल मां बिजली में विछड़ियल 2 ॼणनि जा लाश मिलिया अस्पताल मुंतक़िल। पुसड़ी भरिसां 3 ॾींहं अॻु न्यू फलेली वाह में ॿुॾी वियल नौजवान वसीम कुरैशी जो लाश बि मिली वियो। दादू जे ज़ुल्फ़कार कॉलोनी मां कारो शेख जो लाश हथ आयो। दड़ो जे ॻोठ ताहिर सुमरो मां 10 ॾींहं अॻु मुबैना तौर गुम थियल पोरहत उमर सुमरो जो बि लाश हथ कयो वियो। सखरंड वेझो हैदराबाद सेंट्रल जेल जे हाज़ुर सर्विस अलकार जो लाश पाणी जे खॾ मां हथ। नवाबशाह में पुछड़ी जे आबादकारनि जी पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी रैली ऐं धरणो। मुज़ाहिरी चयो आहे त आपाची अमलो पंहिंजी मनपसंद आबादकारनि खे पाणी ॾेई रहियो आहे। पुछड़ी ताईं पाणी न पियो पहुचे, जंहिं सबबि पुछड़ी में पोखियल फसल सुकी तबाह थी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धार रोड हादसनि में 3 ॼणा फौत, 30 ज़ख़्मी। हाला में कराची खां मुल्तान वेंदड़ मुसाफ़िर कोच पलटी, मासूम बारड़ो रज़ा बलोच फौत, 24 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खैरपुर में बि रोड हादसनि जे नतीजे में 2 ट्रैक्टर ड्राइवर फौत थी विया। राणीपुर भरिसां हादसे में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल।
ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में रेवेन्यू मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मंज़िल लाइ कमशद हड़ताल। हैदराबाद, कोटड़ी, खीरापुर ऐं टंडोला हर में रेवेन्यू मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा ऐं धरना। मुख़्तियारकार आफ़ीसूं बंदि हुअण सबबि कारोबार ठप थी वियो। अॻुवाणनि जो चवणु आहे त रेवेन्यू मुलाज़िम सॼो ॾींहुं बोर्ड ऐं बरसाति सटियल इलाइक़नि जी सर्वे करे रहिया आहिनि, पर हुकूमत पारां उन जो को बि मुआवज़ो नथो ॾिनो वञे। मुतालबनि जी मंज़ूरी ताईं एहतजाज जारी रहंदो। खुराक खाते जी लापरवाही सबबि अखरी फूड सेंटर में 3 महीननि खां बरसाती पाणी बीठल। हज़ारे मण कणक ख़राब थी वई। बरसाती पाणी सबबि कणक जी 10,000 बोरियूं बि ख़राब थी वयूं। 3 महीननि दौरान फूड अमलदारनि कणक खे गोदामनि ॾांहुं बि मुंतक़िल न कयो। हलंदड़ साल जो आख़िरी चंड ग्रहण अॼु थींदो। पाकिस्तान में चंड ग्रहण जुज़वी तौर शाम जो 5 वॻे खां पोइ ॾिसी सघिबो। पाकिस्तान में चंड ग्रहण जो वक़्तु तक़रीबन 2 कलाक हूंदो। इस्लामाबाद में चंड ग्रहण शाम 5:05 ऐं सिंध में चंड ग्रहण शाम 5:12 ते ॾिसी सघिबो। चंड ग्रहण दौरान चंड जो रंग ॻाढ़ो नज़र ईंदो। T20 वर्ल्ड कप जो पहिरियों सेमीफाइनल सुभाणे न्यूज़ीलैंड ऐं पाकिस्तानी टीम विच में खेॾियो वेंदो। ऑस्ट्रेलियावी शहर सिडनी में थींदड़ सेमीफाइनल पाकिस्तानी वक़्त मूजिबि मंझंदि 1 वॻे शुरू थींदो। ॿिए सेमीफाइनल 10 तारीख़ ते इंग्लैंड ऐं भारतीय टीमुनि में खेॾियो वेंदो। नेठ गूंगे ॻाल्हायो जहिड़े शाहकार कहाणी लिखंदड़ अमर जलील 85 बहारूं ॾिसी वरितियूं। 1936 में जनम वठंदड़ अमर जलील जा हेल ताईं 20 खां वधीक किताब शाया थी चुका आहिनि। अमर जलील जी कहाणी सर्द लाश जो सफ़र ऐं अरोड़ जो मस्त कहाणियूं हींअर बि नए नस्ल जी यादुनि ते शायल आहिनि। दिल ने वफा के नाम पर कारे वफा नहीं किया, खुद को हलाक कर लिया, खुद को फिदा नहीं किया। जाने तेरी नहीं के साथ कितने ही जबर थे कि थे, मैंने तेरे लिहाज में तेरा कहा नहीं किया। कैसे कहे कि तुझको भी हमसे है वास्ता कोई, तूने तो हमसे आज तक कोई गिला नहीं किया। कि तू भी किसी के बाद में अहद शिकन हो गालिबन, मैंने भी एक शख्स का कर्ज अदा नहीं किया। खीरा सराने शौक का कोई नहीं है जंबादार, शहर में इस गिरोह ने किसको खफा नहीं किया। तो जो भी हो तुम का मोतरिज, उसको यही जवाब दो, आप बहुत शरीफ हैं, आपने क्या नहीं किया। ऐं रुमानवी शाइर जॉन एलिया जे विछोड़े खे 20 साल मुकम्मल। जॉन एलिया जा शेर अॼु बि हर उमिरि जे माण्हुनि में मक़बूल बणियल